लिकाइण जो मक़सदु इहो आहे त इन राति खे तव्हां तलाश कयो ऐं ॻोल्हियो। जीअं घणी इबादत कयो त अल्लाह तव्हांखे घणो अजुर अता फरमाए। ज़ाहिर ज़रूर हुजे हा ऐं हिकिड़ो वक़्तु रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम मुक़रर फरमाए छॾिन हा त माण्हू उन ते भाड़े वेही रहणा, बसि हिकिड़ी राति इबादत कईसीं, हाणे असांखे ॿी का इबादत करण जी ज़रूरत ई न आहे। ख़ुफ़िया रखण जो मक़सदु इहो आहे त इन राति खे लिकायो वञे। पोइ कहिड़े महीने में कनि बुज़ुर्गनि ईअं फरमायो त रमज़ान खां ॿियनि महीननि में अल्लाह ताला इन राति खे लिकायो आहे। पर सही हदीसूं अचनि थियूं त हिन राति खे अल्लाह ताला लैलतुल क़द्र खे रमज़ान में ऐं रमज़ान जे आख़िरी अशरे में ऐं आख़िरी अशरे जे क़बूलीअ जा दरवाज़ा अल्लाह ताला खोलींदो आहे। इन राति में अल्लाह ताला मुसीबतुनि खे टारींदो आहे। लैलतुल क़द्र में अल्लाह गम ज़दनि जा गम लाहींदो आहे। इहा राति अल्लाह ताला जे तरफ़ां इंसान ज़ात जे लाइ हिकु अज़ीम तोहफ़ो आहे। पोइ यार दोस्त हिक ॿिए खे तोहफ़ा ॾींदा आहियूं न, हर को पंहिंजो माण्हू सुखड़ी खणी वेंदो आहे, मुर्शिद ॾे वञा थो हीअ सुखड़ी खणी वञा, को माण्हू पंहिंजे साथी ॾे वेंदो, को तोहफ़ो खणी वेंदो आहे। अल्लाह ताला बाननि खे पंहिंजे बरगुज़ीदा बंदनि खे लैलतुल क़द्र जी राति जो तोहफ़ो अता फरमायो। हिकिड़ी राति हज़रत जिब्रील अमीन जे साईं करीमनि खे ॿुधायो, या रसूल अल्लाह, हज़रत मूसा कलीमुल्लाह जी उम्मत जो हिकिड़ो माण्हू हुयो जे 83 साल सजदे में गुज़ारे छॾिया। एतिरो बंदगी जो ज़ौक़ हुयुसि जो 83 साल उन ज़िंदगी जा सजदे में गुज़ारे छॾिया हुया। साईं करीम साहब ॾाढो गमज़दा थिया। हाणे 83 साल उन रुई सजदे में गुज़ारिया त उनजी ज़िंदगी केॾी वॾी हूंदी। 83 साल मां मतिलबु इहो न आहे त माण्हू हिकिड़े ई सजदे में 83 साल गुज़ारे, माना उनजी ज़िंदगी जो ॻाणेटो कजे त 83 सालनि जे बराबरि उन वक़्तु सजदनि में गुज़ारियो आहे। एतिरी ज़िंदगी साईं करीम सल्लल्लाहु ताला अलैहि वसल्लम ॾाढो परेशान थिया, मुंहिंजी उम्मत जी ज़िंदगी नंढी आहे, इहे अमल त एतिरा करे कोन सघंदा। त अल्लाह ताला क़ुरान मजीद जी सूरह क़द्र नाज़िल फरमाए, महबूब दिलगीर न थी, मां अल्लाह तुंहिंजी उम्मत खे हिकिड़ी अहिड़ी राति थो ॾियां, लैलतुल क़द्र खैरुम मिन अल्फ शहर, जेका हिकिड़ी राति 1000 महीननि खां वधीक फली हूंदी। राति हिकिड़ी इबादत कंदा, हिकिड़ी राति में बंदगी कंदा, इबादत कंदा, उन हिक राति जे बदिले अल्लाह ताला उन्हनि खे 1000 रातियुनि जे जागण, 1000 रातियूं न बल्कि महीननि जे जागण जेतिरो अजुर ऐं सवाब अता फरमाई। ऐं ज़रब कजे 1000 महीननि खे त इहे तक़रीबन 83 साल ऐं कुझु महीना थियनि था। माना हिकिड़ी राति, उहा हर साल में राति ईंदी। जेकॾहिं माण्हू हिकिड़ी राति उहा तलाश करे उन में इबादत करे, अल्लाह ताला उनखे हर साल 83 सालनि जी उमिरि जे इबादत करण जेतिरो अजुर सवाब अता फरमाईंदो। मुंहिंजे ख़्याल में त हिन सॼी जमात में शायदि वरले को 83 सालनि जो वेठो हूंदो, ख़ाली मजूब खे छॾे, बाक़ी सभई 83 साल ते मुश्किल पहुता हुजूं। सुभान अल्लाह, महबूबन करीमन जे सदके अल्लाह केॾो वॾो करम फरमायो आहे जो हिकिड़ी राति 83 साल खां वधीक इबादतुनि जेतिरो अजुर अल्लाह अता फरमाए छॾियो। ऐं जेको माण्हू हिन राति में लैलतुल क़द्र जी राति में महरूम रहिजी वियो, हक़ीक़त में उहो महरूम आहे, वो हकीकतन महरूम आहे। साईं करीम सल्लल्लाहु ताला अलैहि वसल्लम फरमायो, इन हाज़ा शहर क़द हदरकुम व फीहि लैलतुन खैरुम मिन अल्फ शहर, बेशक हे महीनो यानी रमज़ान मां वटि जेको आयो आहे, हिन में अल्लाह ताला हिकिड़ी अहिड़ी राति रखाई आहे जेका 1000 महीननि खां भली आहे। ऐं मन हुरिमहा फ़क़द हुरिमल खैर, जेको माण्हू इन राति में बि महरूम रहिजी वियो, गोया कि उहो सॼे ख़ैर खां महरूम रहिजी वियो, उनखे को ख़ैर ज़िंदगी में नसीब न थियो। लैलतुल क़द्र जी राति मिली, हेॾी वॾी नेमतुनि वारी राति मिली, वरी बि महरूम रहिजी वियो। मदीने वारे साईं फरमायो, इन खां वधीक ॿियो को महरूम आहे ई कोन्हे को। ऐं वला युहरमु खैरहा इल्ला महरूमुन, ऐं उनजे ख़ैर खां महरूम माण्हू खे ई महरूम कयो वेंदो आहे। जेके महरूम आहिनि न, जेके अल्लाह जी रहमत खां तड़ियल आहिनि, मदीने वारो साईं तो फरमाए उन्हनि खे ई लैलतुल क़द्र नसीब न थींदी आहे। बाक़ी जेके ख़ैर वारा आहिनि, भला आहिनि, अल्लाह ताला ॼाणी वाणी बि उन्हनि खे ख़ैर ऐं रहमत वारी राति अता फरमाईंदो। ऐं अल्लाह ताला फरमायो, इन्ना अंज़लनाहु फी लैलतिल क़द्र वमा अदराका मा लैलतुल क़द्र, बेशक असां इन क़ुरान खे वॾे शान वारी राति में नाज़िल कयो आहे। ऐं तोखे कहिड़ी ख़बर त हिन राति जो अल्लाह वटि केॾो वॾो शान आहे, केॾी वॾी अज़मत आहे।
मुझा दोस्तो हुआ त सॼो रमज़ान सारो रमज़ान जी हर घड़ी हर सेकंड हर लम्हो अल्लाह ताला जे तरफ़ां रहमतुनि जे नुज़ूल बरकतुनि इनायतुनि ऐं क़बूलियत जो महीनो आहे पर लैलतुल क़द्र खे अल्लाह ताला शान ई निरालो अता फरमायो। उलमाए किराम लैलतुल क़द्र जे नालनि में बि इख़्तिलाफ़ कयो आहे त नालो इन ते लैलतुल क़द्र छो पियो आहे। छाजे लाइ? इन जे करे जो हिन राति में अल्लाह ताला लैलतुल क़द्र में रुगी ख़ैर जा फ़ैसिला फरमाईंदो आहे। बाक़ी जेके साल जूं ॿियूं रातियूं आहिनि उन्हनि में हर राति में रब काइनात ख़ैर जो फ़ैसिलो फरमाईंदो आहे, शर जो फ़ैसिलो फरमाईंदो आहे। कंहिंखे बदनसीब बणाईंदो आहे, कंहिंखे ख़ुशनसीब बणाईंदो आहे, कंहिंखे अल्लाह जहन्नमी बणाईंदो आहे, कंहिंखे जहन्नमी बणाईंदो आहे। पर हीअ वाहिद लैलतुल क़द्र जी राति आहे जे राति में रब काइनात हर इंसान जे लाइ ख़ैर ऐं चङाई जो फ़ैसिलो फरमाईंदो आहे, महरूमियुनि खां पाक करे छॾींदो आहे। उन बाने खे अल्लाह ताला गुनाहनि खां जहन्नम खां पाक बनाए छॾींदो आहे जेको हिन राति खे मल्हाए ॾेखारींदो आहे। इन करे अल्लाह ताला हिन राति खे लैलतुल क़द्र जो नालो ॾिनो आहे। ऐं साईं करीम सल्लल्लाहु तआला अलैहि वसल्लम फरमायो त मन क़ाम लैलतुल क़द्र ईमानन व इहतिसाबन गुफ़िर लहू मा तक़द्दम मिन ज़ंबिही। जेको माण्हू लैलतुल क़द्र जी राति जागी गुज़ारे ईमानदारी सां ऐं नेकी जी नियत सां, माण्हुनि खे ॾेखारण जे लाइ न, माण्हुनि खे ॿुधायां त मूं सलात तस्बीह निमाज़ पढ़ी, मस्जिद में वियुसि, मूं तहजुद पढ़ियो, मूं क़ुरान पढ़ियो, न, माण्हुनि खे ॾेखारण जे लाइ न, ईमानदारी सां अल्लाह खे राज़ी करण जे लाइ। जे राति खे क़यामुल लैल कयो लैलतुल क़द्र जी राति, मुंहिंजे दिलबर नबी फरमायो गुफ़िर लहू मा तक़द्दम मिन ज़ंबिही। अल्लाह हुन जी गुज़रियल सॼी ज़िंदगी जे गुनाहनि खे बख़्शे माफ़ फरमाए, सॼी ज़िंदगी जे गुनाहनि खे, जेके बि गुनाह हूंदा सगीरा कबीरा, ज़ाहिर ॿुझा, नंढा वॾा, अमदन ख़तन, अल्लाह ताला लैलतुल क़द्र जी राति माफ़ी वठण वारनि खे हड़नी गुनाहनि जी बख़्शिश माफ़ी अता फरमाए। मुंहिंजा दोस्तो इन जे लाइ बुज़ुर्गनि फरमायो आहे त अमलुहा सियामुहा व क़ियामुहा ख़ैरुम मिन अल्फ़ शहर। हिन लैलतुल क़द्र जी राति कहिड़ो अमल कजे? बुज़ुर्गनि फरमायो त ॾींहं जो माण्हू रोज़ो रखे, राति जो क़याम करे। अमल आहे क़यामुल लैल, माना नफ़िल पढ़णु, सजदा करणु, डिघी डिघी निमाज़ पढ़णु, इहो भलो अमल आहे। जेतिरो थी सघे लैलतुल क़द्र जी राति माण्हू घणो क़याम करे, छो त इहा मदीने वारे साईं जी सुन्नत आहे। हिन राति जी हिकिड़ी रकात तव्हांखे 1000 महीननि खां वधीक अजुर ऐं सवाब अता फरमाईंदी। ऐं साईं करीम सल्लल्लाहु तआला अलैहि वसल्लम जी हदीस आहे, बुज़ुर्गनि मुफ़स्सिरनि फरमायो आहे ला युक़द्दिरुल्लाहु फी तिलकल लैलति इल्ला सलामत व फी साइरिल लयाली यक़दी बिल बलाया व सलाम। ये अहिड़ी राति आहे जंहिंमें अल्लाह ताला हर हिक जे लाइ सलामती मुक़द्दर करे छॾींदो, हर हिक खे ख़ैर ई ख़ैर मिलंदो, को महरूम न रहंदो, को माण्हू ख़ाइब न रहंदो, को माण्हू परेशान न रहंदो, को माण्हू ॾुखारो न रहंदो। जंहिं लैलतुल क़द्र मल्हाई अल्लाह ताला उनखे रहमतुनि सां माला माल फरमाए छॾियो। मुंहिंजा दोस्तो लैलतुल क़द्र जी राति में अल्लाह ताला फ़ैसिलो कंदो आहे त हिन साल कहिड़ा हज पढ़ंदा। हिन राति में अल्लाह ताला फ़ैसिलो कंदो आहे त कहिड़ा माण्हू आहिनि, उन्हनि जे पीरनि जा नाला, उन्हनि जा नाला अल्लाह नोट कराईंदो आहे। मलाइको लिखो हिन बाने खे मूं अल्लाह बख़्शे माफ़ फरमाए छॾियो आहे। लैलतुल क़द्र जी राति अल्लाह ताला हर हिक जे इज़त खे वधाईंदो आहे, जेको हिन राति खे मल्हाए उन्हनि जी इज़तुनि खे वधाईंदो आहे, उन्हनि जे क़द्र खे वधाईंदो आहे। बाना जेके लैलतुल क़द्र जी राति जागनि अल्लाह ताला उन्हनि जे रिज़्क़ खे वधाईंदो आहे, उन्हनि जी रोज़ी खे वधाईंदो आहे। जे तंग दस्त आहिनि, बेरोज़गार आहिनि, हीअ राति मल्हाइनि लैलतुल क़द्र जी राति, अल्लाह ताला उन्हनि जूं तंगियूं ख़तमु कंदो, उन्हनि जे रिज़्क़ खे अल्लाह वधाए छॾींदो आहे। मुंहिंजा दोस्तो शामतूं टारणु चाहियो था, जेकॾहिं तव्हां चाहियो था तव्हांजे मथां बलाऊं हटी वञनि, मुसीबतूं हटी वञनि, जे ॾुख हटी वञनि, लैलतुल क़द्र जी राति मल्हायो। मदीने वारे साईं फरमायो ला युक़द्दिरुल्लाहु फी लैलतिल क़द्र इल्ला सआदत वन निअम व युक़द्दिरु फी गैरिहल बलाया वन निकम। लैलतुल क़द्र में अल्लाह ताला सआदतुनि ऐं नेमतुनि जी लिखत फरमाईंदो आहे।
वरी वरी ये अल्फाज इन जे करे तो दोहराया पियो त जीअं एहसास से माण्हू खे इहा रात माण्हू छॾे न जेकॾहिं अल्लाह ताला करम फरमायो आहे मुर्शिदनि फरमायो त अॼु राति मौसम साज़गार आहे नबी सल्लल्लाहु अलैहि हदीस जे मुताबिक़ थी सघे थो हीअ राति 27 रमज़ान मुबारक जी हिन साल हीअ राति असांजे लाइ लैलतुल क़द्र हुजे सम्झो था जेकॾहिं इबादत कंदव बंदगी कंदो हर को माण्हू पंहिंजे लाइ बंदगी करे थो हर को माण्हू न को तव्हां मूंखे फ़ाइदो पहुचाईंदो न को मां तव्हांखे को फ़ाइदो पहुचाए सघंदुसि वलैस लिल इंसान इल्ला मा सा हर इंसान जे लाइ उहो ई आहे जंहिंजे लाइ उहो कोशिशि कंदो आहे जेकॾहिं तव्हां कोशिशि कयो महिनत कयो जेको वहे सो लहे जेको वहे सो लहे नेमत हुनखे मिलंदी घर में नेमत कोन मिलंदी आहे नेमत जे लाइ कुझु लोचणो पवंदो कुझु साईं मुंहिंजा महिनत करणी पवंदी कुझु क़यामुल लैल कजो को दुआऊं घुरो को अर्ज़ इल्तिजाऊं कयो अल्लाह ताला जी रहमत ॾाढी वसी आहे अल्लाह जी रहमत ॾाढी कुशादी आहे एॾी वॾी रहमत आहे जो क़यामत जे ॾिहाड़े साईं करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो अल्लाह एतिरो बख़्शींदो ॿारनि खे जो शैतान बि रब जी रहमत में उम्मीदवार थी पवंदो मत अल्लाह अॼु मूंखे न बख़्शे मां फरमाए छॾे एतिरी रहमत अल्लाह जी वॾी आहे मुंहिंजा दोस्तो जे असां महरूम रहिजी वञूं त पोइ असां त शैतान खां बि बेक़दरा थियासीं शैतान खां वधीक महरूम रहिजी वियासीं जो असां अहिड़ी भलारी राति में अहिड़ी चङी राति में वरी बि अल्लाह जी रहमत मां ना उमीद रहिजी वञूं मुंहिंजा दोस्तो हीअ राति मल्हायो ऐं सईदा आयशा सिद्दीक़ा सलामुल्लाह अलैहा रज़ी अल्लाह ताला अन्हा अर्ज़ कयो या रसूल अल्लाह जे लैलतुल क़द्र जी राति मूंखे नसीब थिए त मां कहिड़ी दुआ घुरां साईं करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो हीअ दुआ घुर अल्लाहुम्मा इन्नका अफ़ुव्वुन करीमुन तुहिब्बुल अफ़्व फ़अफ़ु अन्ना अल्लाहुम्मा इन्नका अफ़ुव्वुन करीमुन तुहिब्बुल अफ़्व फ़अफ़ु अन्ना हे मुंहिंजा मौला तूं करीम आहीं तुंहिंजी आदत बख़्शण आहे मां माफ़ी जे लाइक़ न आहियां तूं अल्लाह मूंखे माफ़ फरमा अल्लाहुम्मा इन्नका अफ़ुव्वुन करीमुन तुहिब्बुल अफ़्व फ़अफ़ु अन्ना इहा दुआ घणी घुरो निमाज़ में घुरो नफ़ली निमाज़ जेका आहे उन में दुआ घुरो जेकॾहिं तव्हां साईं मुंहिंजा अकेला वेठा आहियो था त इहा दुआ घुरो घणी दुआ घुरो लैलतुल क़द्र जी राति इहा दुआ अहिड़ी दुआ आहे जेका तव्हांजे गुनाहनि खे धोई साफ़ करे छॾींदी ईअं थींदो जो सिज सुबुह जो पोइ उभरंदो तव्हांजा गुनाह ईअं मेटिजी वेंदा ॼण अॼु पंहिंजे माउ जे पेटा ताज़ा ॼावा अल्लाह ईअं गुनाहनि खे धोई साफ़ करे छॾींदो मुंहिंजा दोस्तो हीअ भलारी राति अल्लाह ताला मुक़दर कंदो अॼोकी राति असांजे लाइ थी सघे थो ऐं मुमकिन आहे अल्लाह करम करे अल्लाह ताला महिरबानी फरमाए असां सभिनी जे लाइ लैलतुल क़द्र मुक़दर फरमाए जागी गुज़ारींदासीं इबादत कंदासीं इंशा अल्लाह राति जो सलातुत तस्बीह जी निमाज़ बा जमात अदा कंदासीं उन खां बाद में दुआ थींदी ख़िताब तकरीर थींदो सलात तस्बीह खां अॻु में ख़िताब थींदो उन में समय शरीक थीजो इंशा अल्लाह 1 बजे महफ़िल कंदासीं 1 बजे महफ़िल थींदी अधु कलाक तकरीर थींदी अधु कलाक खां बाद 1 बजे सही आहे न हा वाह 1 बजे इंशा अल्लाह 1 बजे ख़िताब थींदो 1:30 बजे ताईं उन खां बाद में सलात तस्बीह नमाज़ पढ़ंदासीं उन खां बाद में तव्हां सहरी कजो इंशा अल्लाह पोइ वरी फजर नमाज़ गॾिजी पढ़ंदासीं अल्लाह ताला शाह असां सभिनी जे मथां पंहिंजी रहमत नाज़िल फरमाए अल्लाहुम्मा सल्लि अला हबीबिना मुहम्मद व आलिहि वसल्लम या अल्लाह असांजा गुनाह माफ़ फरमा ख़ताऊं दरगुज़र फरमा मुंहिंजा मौला असांखे महरूमियुनि खां बचा हे मुंहिंजा मौला असांखे महरूमियुनि खां पंहिंजी पनाह में रखंदा हे मुंहिंजा करीम रब असांखे सादतुनि वारो बणा असांखे ख़ैर वारो मुस्लमान बणा असांजे मुक़द्दर में ख़ैर ऐं बरकत नाज़िल फरमा हे मुंहिंजा मौला असांजूं बुरियूं तक़दीरूं मेटे असांजूं चङियूं तक़दीरूं बणा हे मुंहिंजा मौला असांखे बदकारियुनि खां बचा बुरनि अमलनि खां बचा चङनि अमलनि करण जी आदत नसीब फरमा ख़ैर ऐं हिम्मत अता फरमा मुंहिंजा मौला पंहिंजी इबादत जो ज़ौक़ अता फरमा मुंहिंजा मौला असांखे लैलतुल क़द्र जी सआदत अता फरमा मौला क़द्र वारी राति जो असांखे क़द्र करण जी तौफ़ीक़ अता फरमा क़द्र वारी राति असांजे नसीब में मुक़द्दर फरमा असांखे नसीब फरमा मौला असीं महरूम न रहिजी वञूं असांखे लैलतुल क़द्र जी राति अता फरमा मौला अॼोकी राति असांजे लाइ क़द्र वारी राति बना रहमतूं ऐं बरकतूं अता फरमा दुआऊं क़बूल फरमाए जा अर्ज़ इल्तिजाऊं क़बूल फरमाए जा निमाज़ूं रोज़ा क़बूल फरमाए जा तरावीहूं एतिकाफ़ क़बूल फरमाए जा तूं असांजो थी असांखे पंहिंजो बना हे मुंहिंजा करीम रब बीमारनि खे शिफ़ा अता फरमा
मौला बीमारन के शिफा अता फरमा। मुझे चाचा हाजी फजलुल्लाह की सेहत सलामती वाली दुआ अर्ज़ा है। मौला उनके सेहत आफियत अता फरमा, उनके तंदुरुस्ती अता फरमा। खैर सा अस्पताल में पंहिंजे बच्चन में अचे दुआऊं घुरे। मौला असां सभिनी मां जेके भी बीमार आहिनि, जंजाब अज़ीज़ बीमार आहिनि, तन सभिनी के सेहत आफियत अता फरमा। जेके असांजा मां फौत थी विया उन्हनि जी बेहिसाब मग़फ़िरत फरमा। अल्लाहुम्मा सल्लि अला हबीबिना मुहम्मद व आलिहि व सहबिहि अजमईन।